दोस्तों अस्सलाम वालेकुम। हींअर मुनो कलाक पहिरियां मां वैक्सीन करायमि। तव्हांखे ॿुधायमि त वैक्सीन जा कहिड़ा ख़राबु असर थींदा उहे तव्हांखे ॿुधायां। जीअं इस्पताल मां निकितुमि त मग़ज़ खे चकर अची वियो, रोड रस्ता गाॾियूं फिरणु लॻियूं, अला अला करे घर पहुतुसि। घर बि ॾिठुमि त घर फिरे थो पियो। ॿार जेके आहिनि 5 मां 10 नज़र था अचनि, घर वारियूं 2 नज़र पियूं अचनि, खजूं इहे वण टिण फिरंदा नज़र पिया अचनि। नेठि डॉक्टर खे फ़ोन कयुमि, डॉक्टर साईं इहे मसइलो थी वियो आहे, मुंहिंजो मग़ज़ फिरी वियो आहे। डॉक्टर चयो तव्हां फ़ौरन अस्पताल पहुचो, जंहिं वैक्सीनेटर तव्हांखे सुई हई आहे उन सां बि इहो मसइलो आहे। जॾहिं मां पहुतुसि अला अला करे ॾिठुमि त रस्ता रोड फिरंदा, इस्पतालूं कॉलेज सभु फिरनि पिया, मथो फिरे पियो। होरियां होरियां करे पहुतुसि त डॉक्टर साहिबु असां सलाम वराए मिलियुसि त डॉक्टर साहिबु चयो चङो जो तव्हां अची विया। डॉक्टर साहिबु हिकिड़ो चश्मो मुंहिंजे तरफ़ वधायो। मूं चयो इहे चश्मो मां छा कंदुमि? चई अदा चश्मो तव्हां बदिलाए वैक्सीनेटर जो पाए आओ ऐं वैक्सीनेटर तव्हांजो चश्मो पातो आहे, तॾहिं तव्हांजो मथो थो फिरे, बाक़ी सुईअ जो को बि अहिड़ो ख़राबु असरु कोन्हे। महिरबानी, तव्हां बि जॾहिं वैक्सीन करायो चश्मे जो ख़्यालु कजो।